करुण मुस्मान जो एतराम कंदो है ऐं मूंखे तव्हां सां पूरी हमदर्दी है। मूंखां जेतिरो थी सघियो तव्हांजी पूरी मदद कंदुसि। मिस्टर याकूब। यस सर। मलूक खे असां वठी। ओके सर। अचूं। बाबा ये थी वो रुस्तू वठियालो थाने ते खबर पई त घणे ॾींहं थियो आहे। बस कमदार बस वधीक हिकु लफ़्ज़ न ॻाल्हाए जाए। सूबेदार ये कहिड़ो कानून आहे जो बग़ैर इजाज़त जे कंहिंजे घर में दाख़िल थियो? अरे फाट न साल हाणे जो कीअं ज़मीनूं खपाई सालनि खां वठी ज़मीन मुंहिंजी आहे कंहिंजे पीउ जी न आहे। खाता मुंहिंजा आहिनि भली सॼे ॻोठ खां पुछी ॾिस। अरे मां कंहिंजे पीउ जो नौकर आहियां तो मां वता माण्हू को पुछंदो। अरे ॾिसो साथा वठोसि केले विझोसि मोबाइल में। बाबा बाबा रोई छो थी? अदा बाबा बाबा प्लीज। बाबा की पुलिस वठी वई आहे? पर छो? हुकमदार वडेरो सिकंदर खान। सिकंदर खान पाण के समझे छा थो? अदा 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 कमदार। जी बाबा। बाबा हाणे इन रुस्तमड़े के खबर पहुंची त सिकंदर खान सां टकराइण जो अंजाम छा हूंदो आहे। जॾहिं ॿ सच पुतरा पुठाड़नि ते लॻसि त ज़मीन त छा पंहिंजो घर बि मूंखे लिखी ॾियण ते मजबूर थी पवंदो। बाबा साईं चवंदा आहिनि त सोटी हुजे साण त केॾो गोही न करे। सिकंदर खान। अरे वाह त गाढ़ा छोरा तोखे हिम्मत के थी बगैर इजाजत ते मुझे उताक में दाखिल थियण जी? हाँ तोखे इहा इजाजत के ॾिनी जो मुंहिंजे घर ते पुलिस जी का कराई अथई? छा तोखे इहा ख़बर न आहे त असांजे घर में न्याणियूं बि रहनि थियूं? आऊं तोखे सम्झाइण आयो आहियां त मुंहिंजे पोड़े पीउ खे पुलिस खां आज़ाद कराए न त तूं सम्झी थो। मां हिन राज जो राणो आहियां। मालिक आहियां हिन ॻोठ जो। माण्हुनि खे सुधारण जे लाइ मां कुझु बि करे सघां थो। तूं केरु थींदो आहे मूंखे सम्झाइण वारो? खुदा जे खौफ खां डिज वॾेरा। खुदा जो कहर न मथां नाज़िल थी त भोर जियां बुरी रीते। तूं सिकंदर खान के बोर बोर करण जूं ॻाल्हियूं तो कर? हाँ हाणे मां तोखे तुझे घर के बोर बोर बाबा अदा हुसैन चाचा रुस्तम के पुलिस का छॾाए घर पहुचाए आयुसि। बाबा जे ॾाढा पे करे मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। मंसूर सिकंदर खान जो पुट आहीं तूं हिक गरीब जे पुट खां माफ़ी थो घुरी? बाबा मुंहिंजे दोस्त खे टके जो चई मूंखे मुंहिंजी नज़रुनि अॻियां केराए छॾियई।
मूंखे मंसूर मूंखे हिकु घेरे जे करे पंहिंजी पीउ सां साम्हूं थो थी। कमदार तूं विच में न ॻाल्हाए। असर फितने जी जड़ त ही छोरो आहे। इहो न ज़िंदा हूंदो न पीउ ऐं पुट जे विच में फितनो ऐं फसाद पैदा थींदो। बाबा बाबा तू खूनी आहे। तुंहिंजा हथ पंहिंजे पुट जी रत सां रंगियल आहिनि। कमदार 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 मुझे पुट जल्दी कर कमदार वन वन छोड़े के कमदार के तबाह बर्बाद कर। बाबा सही ये रुस्तु कुत्ते के बाबू समझ सका नहीं जो ने जो छत्ता भी हो याद करो और आ जाओ जल्दी जल्दी कमदार जल्दी। इहो सुठो न थियो। इन खां अॻु जो सिकंदर खान जा माण्हू पची वञनि असांखे घर छॾणु घुरिजे। ॻोठ कीअं छॾियूं बाबा? ही पंहिंजा अबाणा घर कीअं छॾियूं? मंसूर खे मूं कोन मारियो आहे, हुनखे सिकंदर खान मारियो आहे बाबा। पुट ॾाढे जी लठ खे ॿ मथा हूंदा आहिनि। जाॾों वणनि ताॾों वहाए कढंदा। पंहिंजो पाण खे दिली रखी तोखे नथी वठी बाबा 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 बाबा
बाबा बाबा बाबा ही अथई वो हसीन फितनो जंहिंजे करे तुंहिंजो इंतखाब गलत साबित थियो। फुठी लोने के कैद खाने में फिटी करे चोस यो सुठो न तो करी बचू हुसैन जी भेण के कुछ भी थियो कसम मां मुखे भेण जी पोती जो जमीन ऐं आसमान जे विच में रहंदड़ हर इंसान के साड़े खाक करे जड़ींदो तो चरण बिछन जू मुखे मुझे कुछ लड़ाई थियो तो चरण बिछन जी मुझे कुछ लड़ मुखे ही थियो। सच चयो आहे सियाणनि औरत चाहे मर्द के महल में विहारे जे न चाहे उनके ख्वार ई सलील करे। जे कॾहिं ईअं हुजे हा न त औरत मर्द खे जनम ई न ॾिए हा ऐं जे कॾहिं ईअं हुजे हा त तुंहिंजी माउ तोखे पैदा हूंदे ई घुटो ॾेई मारे छॾे हा। इन खां वधीक औरत जी सच्चाई जो को बि सबूत नथो थी सघे विछू को बि सबूत नथो थी सघे। अची वही न पची औकात ने तो खसीस औरत आई अक जी काठी जिया टुटी वेंदियां। औरत के एडो कमजोर न समझ जो सुभाणे तोखे पछताइणो पए। इबरत हासिल कर ससुई जे इश्क मां उथलाए ॾिस वर्क तारीख़ जा हर सिट गवाही ॾींदी औरत जे वफा जी। सिर सिसीअ खां धार करी या टुकड़ा टुकड़ा करी पोइ बि ही काइनात मलूखा धार न थींदी। आज़माए ॾिस नाकाम थी वेंदे विछू नाकाम थी वेंदे। सिसी तलवार के चैलेंज थी करे तू छाती समझी मां तोखे जिंदा चली दुस मौत ऐं जिंदगी जा फैसला आसमान ते थींदा आहिनि विछू। तोखे मुझे ताकत जो अंदाज़ो ही कोने मिरू भी मुखा पनाह घुरदा आहिनि हिक इशारे सां रेज़ा रेज़ा करे छॾींदोसि आहे। तोखे इश्क जे जज़्बनि जो अंदाज़ो ई कोने। जॾहिं आशिक पंहिंजे जुनून में ईंदो आहे न त तूफान भी पंहिंजो रुख मोड़े छॾींदो आहे। तूं आहीं छा लगाम दे बची गुस्ताख ज़बान के झुकाए कंध ही कंध कॾहिं बि झुकाए न सघंदे विछू। बनी त सघां थो। न बाबा न हिन जी इहा सज़ा नाहे हीअ असांजी घणी कम ईंदी। ही मुझे छा कम ईंदी? शायद तव्हां कावड़ में आयो कुछ थधी दिमाग सां सोचो हीअ आहे मलूक जी कमजोरी ऐं असांखे उन जी ज़रूरत आहे। वाह सांवरी वाह कॾहिं कॾहिं अकुल जी ॻाल्हि करे वेंदी आहीं अगन बाबा या ख़बर हर हालत में उन आशिक के पवण घुर्जे। बाबा तू उल्को ही न कर ॾिस वेही त बगन हाणे छा थो करे। बगन जी अख में कारीअर जो ज़र भरियल अथई ज़र। सर्फ निकतो आड़िस के कम जो कोने को कपड़ा धो तो झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण झुकवा ओहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पे आइन केड़ो सर्फ निकतो केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोनी छा चंदा त सड़ी आओ हाट पाट ला छा का चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जो को सिस्टम हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान केड़ो केड़ो ताई ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सोइप अथव
बाथरूम साफ कबो फिनाइल हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ कयो मतलब बूथ के तब रोड जी वने न सिर्फ फर्श के साफ करना हाई फाई फिनाइल बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वाली बतव कपड़न थाम में शीशे के धोण ला शाहीन तवा वाई नहीं किया हाँ शाहीन के नाले सा सर्फ गोल्ड थव सर्फ सिल्वर ब्लीच लेमन मिक्स समझो था ना अच्छा कपड़े का दाग लाइन तो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश देखो तो थाम साफ कर देला तमाम सस्तो रेट भली शइ आई वठे सके थी दा बुधायन अच्छा दोस्तों मुझा भाई मुखे खबर आयो वठी तो कोन आई ने ता वठन लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कदा एड्रेस है रेस्टोरेंट जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो जे में यो घर जो सजो सामान में तो सर्फ साबुण है ओ ब्यूटी सब कुछ मिले तो ये नंबर तो 03138562 सिंधी में बुधायो पूरी 3 शहर का सस्तो बुधाइने हां शहर का सस्तो हाँ सजे शहर का सस्तो रियायत में हाँ सही दुकान में वठी अच जाए दुकान मां वठी तो चा पे मां पे कुराड़न के कपड़ा धोन पुता दे जो ठीक है वठी पुट छा ॻाल्हि आहे मां ॾिसां थो त काफ़ी रातिनि खां तूं जागी पियो शायदि हिन जेल जी दीवारनि खां तोखे भउ पियो थिए हिन दीवारनि खां नंढपिण खां वठी नागन विछन मथां पेर रखी जवान थियो आहियां मूं सम्झो कोन छॾे हिन ॻाल्हि खे तव्हां ॿुधायो त तव्हां कहिड़े ॾोह जी सज़ा पिया कटियो छा ॿुधायां पुट मां त हुन ॾोह जी सज़ा पियो लोड़ियां जेको मूं कयो ई न आहे अजीब ॻाल्हि आहे जेको ॾोह तव्हां कयो ई न आहे हुन जी सज़ा पिया काटियो पुट ही ज़मानो ॾाढो ज़ालिम आहे शल न कोई कंहिंजे हथ अचे समझ त वियो ॿिन्ही जहाननि खां ई हू जानदा रहियो करे पर हिते त सुकून सां सुम्हण ॾियो चङो पुट बाक़ी कचहरी सुबुह जो कंदासीं आराम सां पंहिंजे पुट जा कातिल वेठो शराब थो शराब केर आई तो सामत मुझे मां तो तुझे अॻियां बीठो आहियां अखियूं पटे ॾिस मूंखे केर कोने को कोई भी कोने को वाह माए मुझो वाह माए मुझो सच थो चईं तूं जंहिंजो ज़मीर मरी वञे उनखे कुझु बि नज़र न आहे
अड़े तूं त अखियुनि खां अंधो थी वियो आहीं। दीद ख़तम थी वई आहे तुंहिंजी। जंहिंखे पंहिंजे पुट जी मासूमियत नज़र न अचे उनखे मां कीअं नज़र ईंदुसि? हितां हले वञ। मां चवां थो जेको वाई त हलियो वञ। सिकंदर खान जे अॻियां हटी वञ। हलियो वञ। साईं ख़ैर त आहे? तूं हिन वक़्त हिते छो आयो आहीं? ठीकु आहे, वञ वञी पुट मंसूर खे वठी अच। वञ। साईं नंढो सरकार असांखो तमामु परे हले वियो। परे हले वियो बेवकूफ़। अरे परे वियो आहे त छा थी पियो? ही वर पैसा वर। पर साईं जिंदगी नथी मिली सके। तो मुझे पुट खे मोल चयो? तुझी जुर्रत हसीस नौकर तो मुझे पुट के मोल चया? सच्चाई ऐसे तक कोने को सिकंदर खान लाचार थी वियो आहे। अॼु मुंहिंजी मदद करण वारो को बि कोन्हे को। मुंहिंजी पीढ़ीअ जो वारिस मूंखे छॾे वियो। सलाम वालेकुम। साईं मां ॾाढो परे खां आयो आहियां। मूंखे मुंहिंजे पुटड़े सां मुलाक़ात करण ॾियो। तोखे ख़बर आहे त कंहिंजे सां मुलाक़ात बंदि आहे? साईं तव्हां महिरबानी कयो। मां वॾी उम्मीद खणी आयो आहियां। ॿुधे कोन मथो छॾो चटी हली था। साईं रहमत जी नज़र कयो। अल्लाह कंदो तव्हांजा बच्चा जीअंदा। छॾींदी कोन पोड़ा। जल्दी मुलाक़ात कर। साहब अचण मथे। असल तेरी कोन थींदी। मलूका तुझे मुलाकात यार। बगन तूं हिते छो आयो? तूं छा थो सम्झी? तूं असां खां परे हले वेंदे तूं पाताल में बि जेकर हलियो वञे न असां तोखे उते बि ॻोल्हे रहंदासीं। हाणे मुंहिंजो तव्हां सां को बि तालुक़ कोन्हे। छो? अॻियां त विया विसरी पर पोयनि जी त ॻण कर। छा मतिलब? तुंहिंजी महबूबा ऐं उनजो भाउ बाबा जे कब्ज़े में आहिनि। जेकर यकीन नथो चई त ही सबूत ॾिस। बाबा एतिरो किरंदो मूं कॾहिं सोचियो बि कोन। वञी ॿुधाईंसि त तूफ़ान अचण जो इंतज़ारु करे। जेकॾहिं काइनात खे कुझु बि थियो न, जेकर अचण में देरि कई त पोइ कुझु बि थी सघंदो। चाचा गाल छा आखिरकार चाचा बुधाई छा बुधा चाचा गाल छा
मुखे पाले जवान क्यों थी इहो ई रिश्तो आहे मलूक जो बाबा सां जेल जो ॿुधाए न मूंखे अंधो करे छॾियो मां पंहिंजे फाटे खे न सुञाणे सघियुसि मलूक मुंहिंजो तूं मुंहिंजो भाटियो आहीं छा हा पुट तुंहिंजो पीउ मुंहिंजो जिगरी दोस्त ॿाहिरि जुड़ो हुयो ऐं जंहिंजा तूं एहसान सम्झी थो वो तुझे माए पी जो कातिल आहे मूंखे अॼु बि चङी तरह यादि आहे जो मां गोए ॾिसां मसे मसे मुंह ॾेखारियो थी छा ॿुधायां भॼाई कमकार थी पिया आहिनि घणा वांद काई कान थी मिले अदा अदी रुखसाना खे त पाण सां गॾु वठी अचो आहे न भॼाई तकिड़ो आयुसि ॿीहर इंशाल्लाह वठी ईंदोसांसि बाबा पुट मलूक हेॾां अच नहीं दुस बस तव्हां साफ़ी आ छो पुट यादि कर न मूंसां वाइदो कयो हुई वाइदो हाँ हाणे मूंखे ॿार सम्झी न टाई थो अड़े टोपी तुंहिंजी वई विसरी यार जेको ॾंड रखंदे भरींदुसि हे दफ़ो यार माफ़ कर मलूका पंहिंजे चाचे खे तंग थो करी अदा मौला बशकर मलूक खे न चओ यार हाणे त कावड़ छॾ हलो हलो पहिरियां मिठे नूर जो कसम खण सुभाणे मूंखे गोए ते वठी हलंदे हा हा मिठे नूर जो कसम आहे हाणे त बसि ख़ुशि आहे हलिया मां पंहिंजे शींहं खां सवाइ गोए ते वञी सघां थो मलूक जी मां मानी तयार आहे त खणी अचो हा अचो खणी अचो
दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अगे यारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थींदो त मिट्टीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त अच्छा थींदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ सही कपड़न धोण लाइ असां वठी वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार में पूरी कोन थी थे रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे ॾे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु हे सभु खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 मल ब दफ़ा विढ़ी आहे सिकंदर खान पर आउं तोखे 3 दफ़ा गोए मारे चुको आहियां सुठो हिन में अथई हाँ इहो शौक़ी छॾे इतिहास गवाह आहे त नवाब पंहिंजे शौक़ ख़ातिर पंहिंजी जागीर लुटाए छॾींदा आहिनि लेकिन हार नाहिनि मञीदा क़ीमत कर पंहिंजे ॾंदनि जी मां तोखे दिलि घुरी रक़म ॾींदुसि ॿुधाए त केतिरनि पैसनि जा आहिनि तुंहिंजा रांद अफ़सोस आहे मूंखे तव्हांजो सिकंदर खान तव्हांजो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो मौला बख्श सिकंदर खान के जवाब ॾियण जो मतलब समझी थो मां तुंहिंजो कुड़मी न आहियां जो सुभाणे ॻोठ खां लॾाए छॾींदे साईं लगे थो तो विछुआ के तकलीफ ॾियणी पवंदी अरे विछुआ जा पुट हाणे तूं मोची ॻाल्हि कन खोले ॿुध सारा अञा जागी पई छा ॻाल्हि आहे छा पई सोची मलूका जा पी अॻिते मां तोखे सिकंदर खान सां गोए भॼाइण न ॾींदसि पर छो सारा छा लाइ तोखे त ख़बर आहे न त सिकंदर खान केॾो ज़ालिम माण्हू आहे जेकॾहिं तोखे कुझु थी पियो त असांजो केरु आहे तोखां सवा बाहिड़ी जहिड़े सोन खे जेको कन छिने चरी थी आई छा वॾेरे जे धमकियुनि में अची
पंहिंजो शौक़ु छॾे ॾियां, जेको थींदो ॾिठो वेंदो। हाणे राति घणी थी वई आहे, सुम्ही आराम कर। खणी न शहजादे खे, मां हिन खे बेले जो शिकारी बणाई। मां अॻिते सिर सूर्य ॾींदा सॼी उमिरि बिच्छूअ खे तव्हांजे मौत जो अफ़सोस रहंदो। मलूका, मौला बख्शी, मौला बख्शी। सब कुछ क्या दियो? मौला बख्शी, यार एतिरो जल्दी वठी विचू असां दुश्मन जी शुरुआत थी। मूंखे कसम आहे पालनहार जी पाक रुतबे जो तो जेसिताणी दुश्मन जे जरनि जा टुकर न लाहींदुसि त मूं लाइ सुख जो साओ खाना न आहे। चाचा साईं, मूंखे एहसास आहे तुंहिंजे जज़्बनि जो, मगर हालात असांखे मजबूरी जा ज़ंजीर पाराया आहिनि। बदले जी बाहि मुंहिंजे अंदर खे साड़े पई। ही कमज़ोर दीवारियूं मूंखे रोके नथियूं सघनि। चाचा, नथी रोके सघनि मूंखे। होश कर पुट, होश कर, होश का कम वठ। असां उन खां बदिलो ज़रूरु वठंदासीं, मगर पुट मौक़ो ॾिसी दाऊदी पुट होश का कम वठ। असीं भॼंदासीं ज़रूर, पर मौक़ो ॾिसी।
छा पई सोची सांवरी, ही इम्तिहान जी घड़ी आहे। पंहिंजी मोहब्बत खे हासिल न करे सघीं त छा थी पियो। तुंहिंजो महबूब ख़ुशि रहे इहो ई काफ़ी आहे तुंहिंजे लाइ। जे काइनात खे कुझु बि थियो त पोइ न, काइनात खे कुझु बि कोन थींदो। मां ईअं हरगिज़ करण न ॾींदसि। छितो थियो कमदार आराम में करी खलो वेंदो थी। वे वे हां हाणे लाइ छा पहुंची ज़रूर थियो छा आहे आखिर वक्त त नहीं। बाबा सिंह मोटर के अखियुनि जी आरो ॾिसी होश कीअं खता थींदा बाबा सिंह। हाणे कुझु सम्झाईंदे मूंखे। बाबा ओ गोयल याद अथव न गोल? हा याद आहे। इन मोलर के याद करण में फायदो? बाबा दुश्मन के अखियुनि जे अॻियां ज़िंदा ॾिसी कमदार होश में ताई जागी तो निकल पियो। हाँ बाबा बाबा यो मालूम धाड़े लाइ इहो मोला बख्शी जो पुटु अथव। सॼी ख़बर पइजी वई अथसि बाबा। ऐं बाबा बाबा ॿी ख़ुशी जी ख़बर इहा आहे त अव्हां जा ॿई दुश्मन बाबा वटि आहे। बड़े वाह कमदार वाह जी खबर आंदी थी। हाणे मोचन दुश्मन केर न मोचे जंबे मां बचाए नथो सघे। मरी विया कमदार, मरी विया मुंहिंजा दुश्मन। साहब आली मदद मौला आली मदद। हैदरी तुझो कम थियो। बाकी मुझो इनाम तव्हांजो इनाम तव्हांजो इनाम तव्हांखे सुभाणे पुॼी वेंदो। ठीक है।
खबरदार। अल्तमा तो की जेल जो सैर कराया। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 करुण सां खेॾण गुरनि जी रात बणिजी वई आहे। मज़ाक सम्झी वठनि मुजरिम असांखे। सर असांजी कोशिश जारी है, इंशाल्लाह ताला को न को सुराख मिली। सर मुझे ढेरो भी चालाक हुजे पर कानून खरो बची न थो सके। ही आहे जुमन हैदरी, पुलिस जो राज़दार ऐं बाबा जो मुखबर। सच सच ॿुधाए साहब खे त केरु आहे गद्दार। मिस्टर यूनस, मुझे तुम्हारी आमोद को नहीं शर्म अचण खपे तोखे। आई सस्पेंड यू। सर मुझे माफ कयो सर। इहो तो गए में सुधर खपे। सर मुझे ना बचान सर। हाणे कुछ न सर सॉरी सर। सर अर्सलन सर मुझे माफी दे। ये जो बर्स तुल में रहे टुकड़ियों टुकड़ियों कर छॾे। तुझे करे मुझो मरसूर पुट मुखां जुदा थी वियो। तो मूंखे रत रुआरियो आहे, रत रुआरियो आहे तो मूंखे। 1000 दफ़ा मारे यारे वरी मारे तॾहिं मुंहिंजे अंदर जी बाहि तबी न थिए। सिकंदर खान, मुझे पोड़े पी जी रत जा निशान अञा मुझे चेहरे ते चिट्टा आहिनि। जिस टाइम मां तोखे रिश्तो ऐं नाबूद न कंदुसि ओसी ताईं सुख जो साह न खणंदुसि। तूं भुलियल आहीं। तूं पंहिंजे अंदर में जाचे ॾिस, जाचे ॾिस। तूं पंहिंजे पुट जो कातिल पाण आहीं। मौत जे सूली पे बिठो है वो भैया होड़ न तो धरी। सिकंदर खान सच सूली ते बिठो ही नहीं बोए। तो बोए सच्चा पुत्र अज तो जो जनाज़ो हितां वॾी धूमधाम सां निकिरंदो पर पहिरियों तुझे मौत जो जशन थींदो। मौत जो जशन। बस बाबा सपुर जा जो
जो हिकिड़ी दुनिया रिक्शा जी ख़बर पए त घणे इहे छा जट आहे पोइ ॾेढ रात हाणे तूं चुप कर कमदार मौत हिननि खे ज़रूर मिली पर शिकार में मज़ो तॾहिं हूंदो जो हुनखे तड़पाए तड़पाए मारजे। पाण खे फ़रौन समझण वारो उन ज़ात खां ॾिजो जॾहिं तव्हां हिकु पल में फना थी वेंदो, हिकु पल में फना थी वेंदो। इश्क जी रानी अॼु तव्हां ॿिन्हिनि जे मौत ते सावरी एॾो त झुमंदी जो हीअ धरती बि झुमण लॻी। चओ पंहिंजे साथीनि खे हथियार फिटी करनि। हथियार मर्द जे हथनि में सूंहंदा आहिनि। मतलबी शैतान पंहिंजे अना परस्तीअ करे ॿिनि बेगुनाह जो खून कराए छॾियई। अॼु हिकु नई तारीख़ लिखबी त हारी जो पुटु कीअं पलान थो करे। मूं तोखे चयो न सिकंदर खान तोखे मारे पोइ पंहिंजे चेहरे तां पंहिंजे बेगुनाह पीउ जे रत जा निशान साफ़ कंदुसि, साफ़ कंदुसि। अजीवे मलूक, हाँ तुझे मौत जो परवानो भला भाग तुझा विचू जो नदी बची वई मगर अज न बचंदे। चौबो तो तोखे सब खबर पइजी वई। बाबा! हाँ? कर बे जो बुरो ते भलो थे पांचो मां तुझो भलो थे। बंदूक चला दे, चला बंदूक।
Get it? सरदारी करनी हुई कल पेट बड़ा मैं तो मलूक तुझे खानदान सां मुझे काई दुश्मनी न हुई यो सब कुछ वडेरे जे चवण थी हिन खे अफ़सोस समझी मुझे माफ कर उन कातिल के माफ कर जे मां जी हंज खसी जे पी जी शफ़क़त खसी नामुमकिन मलूक इस बाबा के सारे दे कानून के एतबार से कानून को पूरा भरपूर साथ दींदो न सामंदर कानून तो सामू मुकम्मल इंसाफ कर दो चले जाओ विष्णु बाबा के भरोसो कर कानून ते मलूक साबित करे ॾेखार मलूक तो तू पेशेवर मुजरिम नहीं अरे सिम मलूक इंशाल्लाह तू जल्द आगा थी हुसैन तुझे बारे में सॼी ख़बर पइजी वई तू बहादुर नौजवान आहीं छा तू पुलिस ज्वाइन कंदे यस सर गुड वेरी गुड